बिरासिटी के वार्ड नंबर 1 ऐं 6 जे रवासिन सेप्को अमले जी मुबैना नाजाइज़ियत तोड़े रिश्वत तलब करण ऐं सड़ियल ट्रांसफार्मर तब्दील न करण ॾियण ख़िलाफ़ 1 खां प्रेस क्लब ताईं रैली कढी वई ऐं मेन चौक ते धरणो हंयो वियो। एहतजाज कंदड़नि में अॻूणो काउंसलर रफ़ीक अहमद जुणेजो, दिलशाद जुणेजो, फज़ल जुणेजो, फैज़ान जुणेजो, अब्दुर्रहमान मेमण ऐं ॿियनि जी अॻवानी में शहरीन मासूम ॿारनि सियासी समाजी अॻवाननि हथनि में प्लेकार्ड खणी सख़्त एहतजाज कंदे टायरनि खे बाहि ॾेई धरणो हंयो। इन मौक़े ते एहतजाज कंदड़नि चयो त असांजे वार्ड नंबर 1 ऐं 6 जे ट्रांसफार्मर मां सेप्को अमले पारां गैर क़ानूनी कुंडा ॾिनल आहिनि, जंहिं सबबि गुज़िरियल 2 महीननि खां असांजे पाड़े जा ट्रांसफार्मर केतिराई दफ़ा सड़ी चुका आहिनि, जॾहिं त सेप्को बिरासिटी जो अमलो असां सभिनी पाड़े वासियुनि खां 1 लख खां वधीक गैर क़ानूनी तौरु रिश्वत वठी ट्रांसफार्मर लॻायो, जेको 2 ॾींहनि में ॿीहर सड़ी वियो। हुननि चयो त मुसलसल 2 ॾींहनि खां बिजली न हुअण सबबि असां ऐं असांजा मासूम बचड़ा परेशानी हाल ज़िंदगी गुज़ारे रहिया आहियूं। हुन तक जे MPA अॻूणी सूबाई वज़ीर सैयद मुराद अली शाह, सेप्को चीफ सकर ऐं सेप्को नौशेरो फ़िरोज़ समेत आला इख़्तियारनि ऐं वसवारनि खे अपील कंदे घुर कई आहे त फ़ौरी तौरु सदन एहतजाज नोटिस वठी नओं ट्रांसफार्मर ॾिनो वञे ऐं अमले ख़िलाफ़ सख़्त क़ानूनी कार्रवाई करे गैर क़ानूनी कनेक्शन काटिया वञनि त जीअं शहरी सुकून सां रही सघनि। ॿिए पासे राब्ते ते सेप्को भिरिया इंचार्ज जुड़ियल ॾिठो ॿुधायो त रिश्वत वठण वारा इल्ज़ाम बेबुनियाद आहिनि। सड़ियल ट्रांसफार्मर ठही अची वियो आहे, जेको लॻाए पियो वञे ऐं बिजली खे बहाल कयो वेंदो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।